मुअज़्ज़ज़ सामीन किराम, ॾाढी देर करे आयो है। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा अणगणिया एहसान जय मुझे सुहणे करीम रब तव्हां असांखे ज़िंदगी बख्शी, मिठड़े करीम रब तव्हां असांखे सेहत ॾिनी, सुहणे करीम रब तव्हां असांखे तौफीक ऐं ताक़त ॾिनी। सुहणे करीम रब पंहिंजे मिठड़े महबूब जे सदके में अॼु उहा रात नसीब कई जेका अल्लाह जे रज़ा ऐं उन जे महबूब जे रज़ा वारी रात। मुंहिंजा दोस्तो, सादे नमूने सां हर जगह ते समझाइण जी कोशिश कंदो आहियां, पर जिते बिल्कुल बहराड़ी हूंदी आहे उते अञा सादो थी वेंदो आहियां। मुंहिंजा मारूअड़ा समझनि, मुंहिंजे मिसकीन पाकिस्तान जे हिन धरतीअ ते रहण वारा मुंहिंजे मदीने वारे घोट जा मारूअड़ा समझनि, छो त उन्हनि जे नसीबनि सां कंहिंजी रीस कान्हे। ॾिसो त माहौल त बहराड़ी जो आहे, पर महिलनि ते मुंहिंजे मुस्तफ़ा जे मीलाद जो नातो ॿुधण में पियूं अचनि। ईअं कीअं थो थी सघे? कमज़ोर हुजे, ज़ईफ़ हुजे, बेपहुच हुजे, लाचार हुजे, बेवस हुजे, तॾहिं बि प्यार करे। सभई कमज़ोरियूं मौजूद हुजनि पोइ बि प्यार करे, त उहो प्यार न कंदो जंहिंखे अल्लाह काइनात बणाए उन जो मालिक कुल मुख्तार बनाए छॾियो। पर जेकॾहिं सच जा जुमला चइजनि त सच त इहो आहे त पंहिंजा कम कारियूं छॾे ऐं ईअं पट ते वेहण, हे तुंहिंजो मुंहिंजो प्यार न आहे, पर मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार आहे। भुट्टो मरहूम अल्लाह ताला उन जी बख़्शिश फरमाए, मोहतरमा बेनज़ीर अल्लाह ताला उन जी बख़्शिश फरमाए। जेके भी असांजे पाकिस्तान जा भला भला सोना सियासतदान, ख़ासि करे सिंध जा सिंधी बेचारा, या पंजाब जा पंजाबी, या बलोचिस्तान जा बलोच, या ख़ैबर पख्तूनख्वा जा ख़्वान, कहिड़ी भी क़ौम वारा, पाकिस्तान वारा जेके भी सियासत में रही पंहिंजो पंहिंजो टाइम छॾे विया। लेकिन हिकिड़ी शइ नोट कयो त अॼु भी पीपीअ जे नाले ते राज पेट थो पियो पाले। इहो सच आहे या न? पीपीअ जे नाले ते राज चङा भला वीचारनि जो पेट थो पियो पालिजे। मां उन्हनि खां एतिरो सवाल थो पुछां त जेकॾहिं मोहतरमा या शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तानी अवाम सां जे प्यार कयूं त उन प्यार जे सदके में अॼु रुॻी सखड़ो नारो हणण वारा एसिन में था वेहनि था। पोइ मूंखे जवाब ॾियो, मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेको ख़ुदा जो महबूब आहे, जेको ख़ुदा जो महबूब आहे, छा उन महबूब सां प्यार करण वारा महशर जे मैदान में इज़त जी ज़िंदगी कोन गुज़ारींदा? ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, ज़िंदगीअ ते कोई भरोसो न आहे। मुंहिंजो बेनियाज़ रब जेकॾहिं ज़िंदगीअ में न ही कुझु लम्हा पंहिंजे ज़िक्र ऐं पंहिंजे महबूब जे दुरूद जा नसीब करे त शुक्रानो अदा कंदो कर। बल्कि पेरे पंधड़ो करे गाॾियुनि में चढ़ी वेंदो कर। इहो न आहे त फ़क़ीर आशिक़ ताहिरी हुजे, जिते बि दुरूद ऐं ज़िक्र जी महफ़िल हुजे उते वेंदो कर, मन कंहिंजे हथड़नि जे सदके यार राज़ी थी पवे, ॿेड़ो पार थी वञे। इन ज़िंदगीअ ते कोई भरोसो न आहे मुंहिंजा सुहिणा। उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे, सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। काफ़ी पुराना दोस्त भी आहिनि
काफ़ी नवा दोस्त भी आहिनि तव्हांखे मुबारक ॾिननि त अल्लाह जे ज़ात तव्हां असांखे कुझु घड़ियूं पंहिंजे ज़िक्र लाइ वेहणु नसीब फरमायो। शुक्रानो अदा कयो। हे उन जो करम आहे, उन जी महिरबानी आहे, वरना तव्हां असां खां वधीक अकुल वारा खोड़ वेठा न, ख़बर न आहे छा कंदा हूंदा। तव्हां असां खां वधीक इल्म वारा, सोच वारा, सम्झ वारा, ख़बर न आहे छा कंदा हूंदा। तव्हां सां शुक्रानो अदा कयूं जो अल्लाह तव्हां असां खां पंहिंजी यादि, पंहिंजे महबूब जी यादि करण जी रब तौफ़ीक़ अता फरमाई। अॼु जे मौज़ूअ ते ॻाल्हाइण थो चाहियां। मुझी कोशिश हूंदी आहे त हर महफ़िल में मौज़ू अलग अलग खणा, कोशिश करे कुछ नयूं ॻाल्हियूं दोस्तन ताईं पहुचायूं, पर मोहब्बत वारियूं। थोड़ो मूंखे जवाब ॾियो, अल्लाह तबारक व तआला जे सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ला मुझे रब फरमायो त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। अल्लाह तो फरमाए त मुझे महबूब जी जिंदगी तव्हां जे लाइ ॾाढो सुहिणो रस्तो। अल्लाह तो सर्टिफिकेट कुरान करीम में दे त बेशक मुझे महबूब जी जिंदगी तव्हां जे लाइ सुहिणो रस्तो आहे। मां अल्लाह जे रज़ा जे लाइ, जन्नत जे लाइ, जेकी कुछ खपेव उन जे लाइ। हिकिड़ो सवाल करण थो चाहियां, मूंखे थोड़ो जवाब ॾियो त मूंखे ख़बर पवे त केतिरा दोस्त इन जवाब खां वाक़ुफ़ आहिनि। निमाज़ पढ़ूं था तो मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पढ़ी आ, फर्ज तो खुदा जो आ, पर पढ़ी मुझे मुस्तफा है, सुन्नत सुने हबीब जी आ। मानी खाऊं था, उथूं वेहूं, ॻाल्हाइण ॿोलाइण सब कुछ। हिकिड़े सवाल जो जवाब ॾियो त तव्हां सां जेका मोहब्बत था कयूं, इहा कंहिंजी सुन्नत? जवाब ॾींदव त मूंखे ख़ुशी थींदी। भले सोची पोॾियो। जिंदगी जो हर अमल कयूं था, मानी खाऊं था, अदा हथ धोई पो खा जो मुझे मदीने वारे घोट जी सुन्नत आ। ऐं याद रखो, सुन्नत में वॾो सवाब आ, सुन्नत में वॾी बरकत आ। हथड़ो धोई पो बिस्मिल्लाह करे मानी खाओ त इंशाअल्लाह ताला इहा मानी तव्हांजे पेट में शिफा बणजी ईंदी। छो त जंहिंजे इब्तिदा में मुझे मुस्तफा जी सुन्नत हुजे, उहा शिफा न थींदी त ॿियो केरु शिफा थींदो? मुझे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मानी खाइण खां पहिरीं थोरो पाणी पीअंदा कयो, उहो सोन जे मिसल आहे। मानीअ जे दरमियान विच मानीअ में थोरो पाणी पीअंदा कयो, उहो चांदीअ जे मिसल आहे। पर मानी खाइण खां पोइ पाणी न पीअंदा कयो, इहो लोह ऐं पितल जे मिसल आहे। मानीअ जे मथों पाणी न पीअंदा कयो। असां मुंड में बि न पीअंदासीं, विच में बि न, पछाड़ी में 3 गिलास टुॿी ॾेई छॾींदासीं। ऐं मुंहिंजा दोस्तो, अल्लाह कुरान करीम में फरमायो त मुझे सुहिणे नबी जी जिंदगी तव्हां जे लाइ छा आहे? बेहतरीन नमूनो आहे। रुगी अमलन में न, जिंदगी गुजारण में भी। अल्लाह चए तो जीअं न मुझे महबूब जिंदगी गुजारी आ, ईअं जिंदगी गुजारींदो त मां रब तव्हां खां राज़ी थी पवंदुसि। अज़ीज दोस्तो, अर्ज कयुम, जवाब को न मिलियो सवाइ हिकिड़े फ़कीर जे। वरी सोची वठो, जवाब ॾियो। हर अमल कयूं था सुहिणे नबी जे सुन्नत जे मुताबिक़। तव्हां सां जेका मोहब्बत करे रहिया आहियूं, छा इहा बि मुंहिंजे नबी जी सुन्नत आहे या नाहे? सोची जवाब ॾियो। तव्हां सां जेका मोहब्बत कयूं था, उहा कंहिंजी सुन्नत आहे? जवाब ॾियो। मुझे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे। भला एतिरो बि जवाब ॾियो त मुझे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत कंहिं सां मोहब्बत करण? सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, पर जवाब ॾियो।
मां तव्हांखे जिन पट्टी पढ़ाई बि आहे ॿारड़े खे पहिरां 10-15 मिंट ईअं पढ़ाईंदुसि छो त हिन दिलि में जॾहिं न हिकिड़ो दफ़ो ॻाल्हि वेही वई इंशा अल्लाह ताला उहा अहिड़ो सुहिणो वण पैदा कंदी जंहिंजे छांव में रुॻी हीअ दिलि न हूंदी पर खोड़ दिलियूं ॿियूं बि न छांव में गुज़ारींदियूं इंशा अल्लाह। सोची समझी जवाब ॾियो। मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हर सुन्नता मोहब्बत करण भी मुझे मुस्तफा जी सुन्नता लेकिन मुखे जवाब ॾियो मुझे मुस्तफा कैसा प्यार कयो आ जंहिंजी सुन्नत असां अदा करे रहिया आहियूं। जवाब ॾियो। हिकिड़ो हेॾां जवाब मिलियो, हिकिड़ो हेॾां फ़कीर जवाब ॾिनो जी मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सुने करीम रब सां प्यार कयो आहे। मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत पंहिंजे करीम रब सां प्यार करण मुझे करीम रब जी सुन्नत पंहिंजे महबूब सां प्यार करण मुझे करीम रब जी सुन्नत पंहिंजे महबूब सां प्यार करण मुझे महबूब मुस्तफा जी सुन्नत पंहिंजे करीम रब सां प्यार करण। मुस्लमान गौर कर अॼु इन मोहब्बत जे हिकिड़े लफ़्ज़ जे मथां सवा कलाक 1.5 कलाक जेको रब ॻाल्हायो उहो ॻाल्हाइण थो चाहियां छो त मुझे सुणे करीम रब 29 क़ुरान करीम जे पारे जे अंदर फरमायो अयहसबुल इंसानु अन युतरक सुदा। मुझे मिठड़े करीम रब मुझे प्यारे करीम रब पंहिंजे सुणे क़ुरान करीम जे अंदर फरमायो ऐ इंसान अयहसबुल इंसान ऐ इंसान तू इहो कीअं थो सोची तू इहो कीअं थो समझी तू इहो दिल में ख्याल कीअं थो आणी तू इहो गुमान कीअं थो करी त युतरक सुदा मां उन उठ वांगुरु हां जंहिं उठ खे महार कान हूंदी आहे। तवज्जो दोस्तो क़ुरान करीम जे 29 पारे जी आयत सुदा अरबी ॿोलीअ में उठ उन खे चइबो आहे जेको उठ बिना महार जे हलंदो आहे जंहिंखे महार कान हूंदी आहे जंहिंजो कोई मालिक कोन हूंदो आहे ईअं ई वतंदो आहे झर झंग में हलंदो ईअं ई वतंदो आहे झंगनि में फिरंदो अरबीअ में उन खे उठ चइबो आहे सुदा चइबो आहे। मुंहिंजो अल्लाह सवाल करे रहियो आहे अयहसबुल इंसान ऐ इंसान तू कीअं थो गुमान करी तू कीअं थो इहो सोची तू कीअं थो इहो दिल में ख्याल करी त तू उन उठ वांगुरु तोखे काई महार कान्हे तुंहिंजो कोई मालिक कोन्हे तुंहिंजो कोई पुछण वारो कोन्हे। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए न न न न ऐ मुंहिंजा बाना तुंहिंजो मालिक बि वेठो आहे त तुंहिंजो वारिस बि वेठो आहे। मुझे सुने करीम रब फरमायो ऐ इंसान मुझो महबूब मुस्तफा तोखे वारिस ॾेई बनायो अथम मुझे महबूब मुस्तफा तोखे जिंदगी गुजारण जो तरीक़ो ॿुधायो आहे मुझे महबूब मुस्तफा तोखे इबादत करण जो तरीक़ो सेखारियो आहे मुझे महबूब मुस्तफा तोखे कारोबार करण जो तरीक़ो सेखारियो आहे मुझे महबूब मुस्तफा तोखे पंहिंजनि मिटनि माइटनि सां जिंदगी गुजारण जो सलीक़ो सेखारियो आहे न रुगी एतिरो सेखारियो आहे पर मुझे महबूब मुस्तफा तोखे पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल सां प्यार करण भी सेखारियो आहे। ऐ मुंहिंजा दोस्त अजीज गौर कर ऐ मुंहिंजा मुस्लमान भा गौर कर
कायना हाणे मां पंहिंजे मौज़ूअ खे हेठां खां शुरू करे मथे अचां। 18,000 मखलूक मुझे करीम रब पैदा कई घणी। 18,000 मखलूक मुझे अल्लाह पैदा कई। उन 18,000 मखलूक में अगर को सुहिणो रब बनायो आ त जवाब ॾे। उठ खे बनायो आ, हाथीअ खे बनायो आ, शींहं खे बनायो आ, अर्श खे बनायो आ, मलाइक खे बनायो आ, हूर खे बनायो आ, गिलमान खे बनायो आ, या हज़रत इंसान खे बनायो आ। जवाब ॾे। ओ तू आहीं या को ॿियो आ? जवाब ॾे। मुझे बेनियाज़ रब फरमायो 18,000 मखलूक मां अल्लाह पैदा कई। ए घोड़न सां प्यार करण वारा रब चवे तो तोखे घोड़न जे प्यार ला न, पर घोड़न खे तो सां प्यार करण ला पैदा कयो अथव। ऐं जानवरन सां प्यार करण वारा, ऐं बागन बंगुलन सां प्यार करण वारा मुझो अल्लाह तो फरमाए तोखे इन्हनि सां प्यार करण ला पैदा कोन कयो अथऊं। मां अल्लाह त इहे शयूं तुंहिंजे प्यार करण ला पैदा कयूं हन। मुझो अल्लाह तो फरमाए ऐ मुझा बाना तू कॾहिं सोचो ई कोन्हे त तोखे इन्हनि जे ला पैदा कोन कयो अथमि। इहे त मिड़ई तुंहिंजे ला पैदा कया अथमि, पर तोखे तुंहिंजे रब पंहिंजे प्यार ला पैदा कयो। अल्लाह मुझो सुनो करीम रब तो फरमाए ऐ मुझा बाना, ऐ मुझा बाना तू मूंसां प्यार कर या मुझी कायनात तो सां प्यार कंदी। मुझे अल्लाह जो ऐलान ऐ मुझा बाना तू मां करीम रब सां प्यार कर, हीअ कायनात सजी तो सां प्यार कंदी। अहिड़ो प्यार कंदी इंसान त इंसान, पर झंग जा जानवर त परे, पर जीत भी तो सां प्यार कंदा। सिंधी माण्हू बहराड़ीअ जा मूंखे हिकिड़ो जवाब ॾे, अॻिते पोइ थो हलां। सिंधीअ जो मशहूर पहाको आहे, नांग खे केतिरो बि तात पर वारो लॻंदुसि त, ॻाल्हि वारो लॻंदुसि त डंगो हणी कढंदो। सिंधीअ जो मशहूर पहाको आहे, नांग खे केतिरो बि तात पर जेकॾहिं वारो लॻंदुसि त डंगो हणी कढंदो। कंहिं ॿिए जो मिसाल न ॾियां, उन डंगीदड़ नांग जो मिसाल ॾियां त उन नांग खां पुछो ऐं नांग जेको तोखे खीर प्यारे, जेको तोखे सॼो ॾींहुं मुरलिन ते घुमाए, जेको तोखे टिपणिन में खणी घुमाए, जे तुंहिंजा ॾंद न भञे त उनखे बि डंगी दे देर कोन कंदो आहे। ऐं नांग एतिरो त ॿुधाए भला को अहिड़ो बि आहे जंहिंसां तूं बि प्यार कंदो हुजी। उन नांग खां पुछो को अहिड़ो बि आहे जंहिंसां तूं प्यार कंदो हुजी, त नांग जवाब ॾिनो रुगी उन सां न, पर उन जे आशिकनि सां भी प्यार कंदो हा। ऐं नांग तूं कंहिंसां प्यार कंदो हई? चवे थो सुहिणे अब्दुल कादिर जीलानीअ जे नाले सां प्यार कंदो हा। केतिरो प्यार कंदो हई? चवे थो जोगी ईअं अचे त जोगीअ जी टंग खाई वञा, माण्हू अचे त माण्हू खाई वञा, पर दिलबर अब्दुल कादिर जीलानीअ जी जेकॾहिं को ड्रोही विझंदो आ त ड्रोहीअ ते कंध झुकाए वेही रहंदो हा। सोचे पो जवाब दे मुसलमान, सोचे पो जवाब दे। आखिर छो महबूब सुभानी त बगदाद में आ। अॼु बि हिकिड़ो जोगी ॾस जेको सोने अब्दुल कादिर जीलानी जे ड्रोहीअ खां सवा कंहिं नांग खे पकड़ींदो हुजे। को हिकिड़ो जोगी ॾस ड्रोही थे दस्तगीर जी, नांग जो कंधु हेठि डंग कोन हणंदो, पर तॾहिं जॾहिं तुंहिंजो दस्तगीर सां प्यार हूंदो, पर जेकॾहिं तुंहिंजे नियत में फुतूर हूंदो त नांग चवंदई तूं मुनाफ़िक़त करी सघी थो, मां नथो करे सघां।
अज़ीज़ान मन गाल मकसद दे वठी हला त मुझे बेनियाज़ रब एड़ो बिसाल तुझे आडो पसा जे आडो रखियो आ 900 साल गुज़री वया अज भी नागो दिल बर दस्तगीर जे ड्रोहीअ में कंध झुकाए वेठो आ अल्लाह ॿुधाए रहियो आ त जेको मुंहिंजो हूंदो आ सॼी काइनात उन जी बनाए छॾींदो हा। ऐ मुझा दोस्त अजीज तमा मौजूअ ते सिधो सो हला त मुझे बेनियाज़ रब फरमायो ओ अंबन सां प्यार करण वारा अंब तो सां प्यार था कन तू न खाईंदो ही अंब चवंदा हन खा अंबन खे ख़बर आ तू न खाईंदे त किन्ना थी वेंदा। घोड़े के ख़बर आ जे तू इस्तेमाल न कंदे त हू बुखुन में मरी वेंदो। करोड़ जे गाड़ीअ खे ख़बर आ त तू इस्तेमाल न कंदे त ज़ंग जी ख़त्म थी वेंदी। सोच सही जेके तुंहिंजे लाइ पैदा कयूं वयूं उन्हनि खे तू इस्तेमाल न करी त उहे तबाह थींदियूं या कोन थींदियूं। सोची पो जवाब दे मुझा दोस्त धुके ते जवाब न दे भले अंबन जो बाग बीठो हुजे जे गोठ प्यारे स्टेशन वारा अंब खरीद न कन त किन्ना थींदा या कोन थींदा। बाजार मां वठी घर वञी रखो खाईंदे न त किन्ना थींदा या कोन थींदा। में भली बीठी हुजे खीर न ॾो हो किनो थींदो या कोन थींदो। गाड़ी करोड़ जी वठी बिहार इस्तेमाल न कर त ज़ंग बि या कान ज़ंग बि छो नथो सोची खुदा जे वास्ते ए बाहूं थो ॿधां सजण साईं जे फ़कीर जे दिल जी दर्द जी ताह क़बूल कयो। काइनात रब तुझे मुझे ला पैदा कई अगर तू असां उन के इस्तेमाल न कयो उहा तबाह थी वेंदी। सोची छो नथो त तोखे मूंखे रब छाजे ला पैदा कयो आ। जेका शइ जंहिंजे लाइ बनाइबी आहे उहा उन सां ठहंदी आहे उहा उन सां ठहंदी आहे ऐं उहा उन सां आबाद हूंदी आहे। घर माण्हुनि जे लाइ ठाहिबो आहे। माण्हू न हूंदा त घर आबाद हूंदो जवाब ॾियो कोन हूंदो आबाद। त हिन दिल खे मुझे करीम रब हिन दिल के मुझे सुने करीम रब दुनिया जे लान दौलत जे लान पुटन जे लान माड़न बंगुलन जे लान कारोबार जे लान अल्लाह जिस्म सजो इन सभिनी कमन जे ला ॾिनो आ पर हीअ दिल मुझे करीम रब पंहिंजे याद ला ॾेई छॾी आ। मुझो बेनियाज़ रब तो फरमाए मुझा बाना ऐ मुझा बाना इन दिलड़ीअ में जे कदे पाजे करीम रब जो प्यार रख दे त मां रब थी करे वाइदो थो कयां न हिते ख्वार थींदे न हुते ख्वार थींदे। इहा ॻाल्हि समझ में अचे वई। अचो त दरे खुदा ते हलो ओ मुझा करीम रब प्यार करण त चाहियां थो पर तोखे त ॾिसी नथो सघां। ॾिसी प्यार थींदो आहे ॾिसां ई नथो त प्यार कीअं थिए। ओ मुझा करीम रब तुंहिंजो पाक आवाज़ पंहिंजे गुनाहगार कननि सां ॿुधी नथो सघां। माण्हू कॾहिं कॾहिं कंहिंजे आवाज़ ते मस्तानो थी वेंदो आहे लकी। ओ मुझा सुहिणा करीम रब कॾहिं कॾहिं कंहिं शइ जो ज़ाइको चखण खां पोइ उन जे मिठास ते इंसान मस्तानो थी वेंदो आहे। मौला न तोखे छुही थो सघां न तोखे ॿुधी थो सघां न तोखे ॾिसी थो सघां न तोखे चखी थो सघां। मौला प्यार कयां त कीअं कयां। मुंहिंजे करीम रब चयो न तुंहिंजे कननि में ताक़त आहे जो मुंहिंजो आवाज़ बर्दाश्त कंदे न तुंहिंजे अखियुनि में ताक़त जो मुझे जलवन के बर्दाश्त कने न तुझे हिन खाकी जिस्म में ताकत जो पांजे करीम रब जे कुदरत जो दीदार करे सघंदे। मौला प्यार कीअं कयां रब तो चवे उन मुझे महबूब सां प्यार कर जंहिं अखियुनि सां ॾिठो आ कननि सां ॿुधो आ। मुझे बेनियाज़ रब मुझे सुने करीम रब तो असां खे ॿुधायो मां रब सां प्यार कर कीअं प्यार कर ईअं प्यार कर जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा तुंहिंजे रब सां प्यार कयो आहे।
सोची जवाब दे ओ गोठ कायम खान भुर्ट जे रहण वारो मियां दुर मोहम्मद भुर्ट मंठार भुर्ट मोहम्मद रफीक भुर्ट तारी अजीजुल्लाह भुर्ट खुदा करे सदाई खुश हो जो आए मुझा दोस्त अजीज आए मुझा मिठड़ा भा मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा उम्मती मुझे करीम रब फरमायो तो ऐ मुझा बान्हा मां अल्लाह सा इए प्यार कर जी मुझे महबूब मुस्तफा प्यार कयो कीअं कयो अच त मां तोखे ॿुधायां त मुझे मुस्तफा पंहिंजे रब सां प्यार कीअं कयो कायनात अल्लाह बनाई कहजे ला बनाई महबूब जे करे बनाई कायनात में अंबिया के अल्लाह सजी कायनात का आला बनायो उन आला में वरी आला पंहिंजे तुझे मुझे महबूब के बनायो केतिरियूं ॻाल्हियूं कयां हर ॻाल्हि में सुपीरियर मुझे रब जे ज़ात बनायो इमामुल अंबिया ख़त्म ताजदार नबूवत सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के बनायो मुझे मदीने जे मीर के बनायो मुझे आका के बनाए करे मुझे बेनियाज रब फरमायो जंहिंजे करे अर्श पैदा कयम उन जे प्यार दे निहार जंहिंजे करे फर्श पैदा कयम उन जे प्यार दे निहार रब तो चवे मोतबर जंहिंजे करे तोखे पैदा कयम उन मुझे मुस्तफा जे प्यार दे निहार मुझे मुस्तफा जो प्यार चाहे हिकड़ी झलक ॿुध हिकड़ी झलक ॿुध जंहिंजे लाइ रब कायनात सजाई वो मुझो महबूब जॾहिं अल्लाह जे वहदानियत जो नारो हणी करे मक्के जे कुफार मक्के जे मुशरिकन के फरमाईंदो ओ बुतन जा पूजारियो इन बुतन के छॾे करे मुझे वहदहू ला शरीक रब जी हक़ानियत के तस्लीम कयो उहे छा छा कंदा हल मुझो करीम मुस्तफा अल्लाह जे दरबार में पेशानी झुकाए सजदे में इंदो हो उठ जी गंदी ओझरी खणी मुझे मुस्तफा जे मथों छॾे वेंदा अखियूं खोल मुसलमान अखियूं खोल कहिड़ी दुनिया में रही रहियो खुदा जे वास्ते अखियूं खोल मुझे मदीने जे मीर दे निहार मुझे आका मदीने जे ताजदार दे निहार मुझो महबूब तकलीफूं बर्दाश्त कदो पंहिंजे करीम रब जे वहदानियत जो नारो को न छॾी मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के 3 सालन ताईं घणा साल वरी चओ हिकिड़ो हफ़्तो त बुख ते वेह त ख़बर पवई आशिक चवराइण सवलो थियण ॾाढो ॾुखियो हलवो खाइण सवलो असां तो हलवे जा आशिक हो खाधन जा आशिक हो खतमन जा आशिक हो मुझे मुस्तफा जो आशिक थियण ॾाढो ॾुखियो खुदा जो इश्क त परे ॻाल्हि खुदा जो इश्क पुछणो अथई त उन शहीदन खां पुछ जन पंहिंजे जिस्म जो अंग अंग कुर्बान कयो करीम रब जे नाले तां शहीदन जो कदर पुछणो अथई हज़रत अमीर हमज़ा सुणे खां पुछ जंहिंजो अंग अंग अल्लाह जे राह में कुर्बान थी रहियो मगर वहदानियत जी पचार छॾण लाइ तयार नाहे मुंहिंजा दोस्त अल्लाह जो इश्क पुछणो अथई त मुंहिंजे महबूब मुस्तफा जे अमीर उमर खां पुछ इश्क पुछणो थई उस्मान ज़िन्नूरैन खां पुछ अञा जे इश्क पुछणो थई त आशिकन जे सरदार मुझे दिल पर इमाम हुसैन सुणे खां पुछ त हिकड़ो हिकड़ो बच्चो रब जे राह में कीअं ॾिबो आहे यार खे राज़ी कीअं कबो आहे ऐ मुझा दोस्त अजीज अगर अल्लाह जे इश्क जी गाल तो करी ॾाढी ॾुखी गाल मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात के 3 सालन ताईं घणा साल मक्के जे शहर जे अंदर शब अबी तालिब हिकड़ी घाटी अज जे लफ्ज़न में चवां त हिकड़ो जीअं को कोछो हूंदो आहे वणन जो या को नंढड़ो बाग जो अज जे लफ्ज़न में टुकड़ो हुजे मुझे मदीने जे मीर के उन में बंद करे मुझा दोस्त अजीज हुजूर जा सहाबी हुजूर सां गॾु 3 सालन ताईं ॿाहिरों घेरो करे वेठा का बि ॿाहिरी शइ अंदर अचण न पिया ॾियनि हिकिड़ो जुमिलो चवां थो ॿुध सजण साईं जे फ़कीर जे ग़ुलाम मां नौबत अहिड़ी
घड़ी अचे पहुती जो खाइण पीअण जो सामान ख़त्म थी वियो। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम वणन जा पन खाई रहियो आ पर पंहिंजे यार खे राज़ी करे रहियो आ। जवाब दे ओ नमाज ते न अचण वारा, जवाब दे ओ रोज़ो न रखण वारा, जवाब दे खुदा जे सॾ ते न अचण वारा, कुकड़न जे मेल ते ज़ू करे पहुचण वारा, कुतन जे मेल ते ड्री करे पहुचण वारा, मेलन मलाखड़न में पहुचण वारा। भले ठेंग दे टपा दे मौलवी आशिक ताहिरी ला कोई मसलो कोन्हे, लेकिन भुलजी न वञ हिकिड़े ॾींहुं मरणो आ। भुलजी न वञ हिकिड़े ॾींहुं मरणो आ। ऐं मरण खां बाद अकेलो कब्र में सुम्हणो आ। जेकॾहिं यकीन नथो अचई त पंहिंजे हथनि सां जेकॾहिं कंहिंखे कब्र में लाथो अथई त उहा मंज़िल यादि कर। अगरि लाथो न थई त परे खां ॾिठो हूंदई, जे ॾिठो न थई त कंहिंजो जनाज़ो थिए निमाज़ पढ़ी गॾियो वञ, ॾिस त कीअं था कब्र में लाहे अंदरि सामी खोटे, कीअं था बंदि करे मण मिटी जा ॾेई अचनि। पोइ तसव्वुर कर त इहे दोस्त उहे ई आहिनि जेके मानी गॾु खाइण खां सवा कोन खाईंदा हुआ। इहे वाकई उहे पुट आहिनि जेके चवंदा बाबा तूं असांजे साह जो सॻो आहीं। वाकई इहा उहा ई ज़ाल आहे जेका मूंखां सवा साह कान खणंदी हुई। वाकई उहे ई भाइर आहिनि जेके मूंखां सवा हलंदा कोन हुया। जॾहिं पक थी वञई त उन खां पोइ सोचजां त हे त सभई छॾे वेई, हाणे कंहिंजे सहारे हई, हाणे कंहिंजे सहारे हई। ऐं मुस्लमान यादि रखी छॾजां, यादि रखी छॾजां, जॾहिं सभु सहारा ख़त्म थी वेंदा आहिनि उते बि को सहारो कम ईंदो आहे त मदीने वारे घोट जो कजो। जिते तमाम सहारा ख़त्म थी वेंदा आहिनि उते बि हिकिड़ो सहारो बाक़ी कोन ख़त्म थींदो आहे। उहो कहिड़ो कोन ख़त्म थींदो आहे जो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो, जंहिंजो नंढो मिसाल ॾियां। दुनिया जे अंदरि ग़रीब थी वियो, पुट छॾे विया, दोस्त छॾे विया, जॾहिं कर्ज़ न तंग कयो, ज़ाल बि ॾिठो त गुज़र ॾुखियो आहे, ज़ाल बि छॾे वई। पर जंहिंजो नालो अमड़ा उहा कॾहिं बि कान छॾींदी आहे। ज़ाल बि छॾे वेंदी आहे, अबो बि कॾहिं कॾहिं छॾे वेंदो आहे, ॿिया त मिड़ई रिश्ता छॾे वेंदा आहिनि, पर जंहिंजो नालो अमड़ा उहा कान छॾींदी आहे। छो कान छॾींदी आहे? 3 ॾींहंनि जा बुखिया हुजनि पर जेकॾहिं मानीअ जो गभो मिलंदो, अमड़ पंहिंजे वात ते कान रखंदी आहे, पहिरीं खणी पंहिंजे बचड़े जो पेट भरींदी आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾे, जॾहिं अमड़ जो प्यार, जुमलो आख़िरी, जॾहिं अमड़ जो प्यार एतिरो मज़बूत आहे जेको कॾहिं बि कोन छॾींदो आहे त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, ऐं अल्लाह जा बाना मुंहिंजो करीम रब तोसां अहिड़नि 70 अमड़नि खां वधीक प्यार कंदो आहे। ऐं मुंहिंजा मिठड़ा, ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, अखियूं खोल। ज़िंदगी ॾाढी तेज़ीअ सां पई गुज़रे, ॾाढो ज़िंदगीअ खे विञाए छॾियो अथऊं। वक़्तु मिलियो अथई, हाणे बि यार ॾे मोटी आहे। उहो यार आहे, चवे थो जहिड़ो आहीं तहिड़ो मोटी आहे। रब चवे थो मोटी आहे, रब चवे थो मोटी आहे। मौला काथे मोटी अचां? अल्लाह चवे थो पंहिंजे दिलि जे दुनिया में मोटी आहे। इन दिलि खे तब्दील कर, इन दिलि में पंहिंजे रब जो ख़ौफ़ रख। पोइ ॾिस त तुंहिंजो रब केॾो बख़्शणहार आहे, पोइ ॾिस त तुंहिंजो रब केॾो महिरबान आहे, पोइ ॾिस त तुंहिंजो रब केॾो कुर्बदार आहे। तुंहिंजे ऐबनि ॾे न निहारींदो, तुंहिंजे ॾोहनि ॾे न निहारींदो, तुंहिंजे ख़ताउनि ॾे न निहारींदो, रुॻी तुंहिंजे ॿिनि ॻोढ़नि ॾे निहारींदो। तुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा ॻणंदा यार जे रहमत खे जोश ईंदो। इन रब जे रहमत जो वसकारो थींदो। तुंहिंजा मुंहिंजा गुनाह ईअं धोपी साफ़ थींदा जीअं धोबी कपिड़े खे धोई साफ़ करे छॾे। अल्लाह सां प्यार कर, अल्लाह सां प्यार कर, पर ख़ुदा सां प्यार करण जे लाइ कीअं प्यार करणो अचो, ज़ाते मुस्तफ़ा सां प्यार कर। हिकिड़ो को मिसाल ॿुधाई महबूब मुस्तफ़ा जे प्यार जो।
हिकड़ो को मिसाल ॿुधाई मुझे महबूब त प्यार कयो मुझे मुस्तफा त प्यार कयो मुझे हुजूर जो दीवानो मुझे मदीने वारे मीर जो दीवानो अबू सबीर नाले सहाबिया छा नालो वरतुम गालायो अबू सबीर नाले सहाबिया हुजूर जे गुलामन जूं गालियूं ॿुधो मुझे आका जे सहाबा जूं गालियूं ॿुधो को कहते नाज करे को कहते नाज करे पर रब जो कुरान पढ़ी तो ॿुधाई मुझो रब नाज करे त मुस्तफा जे गुलामन ते नाज करे जह महबूब मुस्तफा जे गुलामन ते रब नाज करे बुधा त उन आका जो मकाम छा हूंदो जह मुस्तफा करीम जे आशिकन ते मुझो अल्लाह नाज करे कीअं तो नाज करे जेतिरो कुरान चवी हे सजण साईं जो चरियो फ़कीर ॿुधाइण ला तयार आ अल्लाह ताला फरमायो फ़इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ अल्लाह कुरान करीम में नाज कयो आ कहते चो महबूब जे गुलामन ते जॾहिं मुस्तफा करीम जे गुलामन जो इहो मकामा सहाबा जो इहो मकामा त ॿुधाए त मुझे मुस्तफा जे कुलड़न ते चढ़ी सवारी करण वारन जी रब वटि केतिरी इज्जत हूंदी ऐ मुझा मुसलमान भा मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी अबू सबीर मुझे हुजूर जो दीवानो जॾहिं कुफार ऐं मुझे मदीने वारे मीर जे दरमियान में सुलह हुदैबिया थियो आ हिकड़ी ॻाल्हि त ॿुध किस्से वारी बाक़ी वरी कुरान तो पढ़ी ॿुधाई सुलह हुदैबिया वारो जॾहिं ठाह थियो आ मुझे मदीने वारे मीर ऐं कुफार मक्का जे दरमियान में उन में जेतिरा बि ठाह हुया हिकड़ी ॻाल्हि अलॻि हुई जेते मां ॻाल्हाइण तो चाहियां उन वक्त मक्के जे काफरन तवज्जो उन वक्त मक्के जे काफरन मक्के जे मुशरिकन मुझे मदीने वारे मीर सां शर्त रखियो त जेकॾहिं असां जो को काफर असां जो को मुशरिक तो ॾेईंदो त महबूब तूं मोटाए ॾींदे पर जेकॾहिं तुंहिंजो दीवानो असां जे क़ैद में हूंदो ऐं भॼी तो वटि पहुचंदो तो उहो बि असांखे वापसि मोटाए ॾींदे ॿई ॻाल्हियूं अकुल तस्लीम नथो करे अकुल त ईअं चवंदो आहे दुनिया जो दस्तूर आहे मुंहिंजो अचे त मूंखे ॾिजां तुंहिंजो अचे त तोखे ॾियां ईअं न अॼु चवंदा हो न ॾोही जहिड़ो मां आहियां त फलाणो ॾोही कोन्हे जे हू पाव आहे त मां ॾेढ पा न आहियां छा मां छो हेठि थियां ऐं मुस्लमान इन अना खे छॾ ऐं मुसलमान इन अना खे छॾ इन कावड़ के छॾ इन फन कावड़ के छॾ इन अना खे छॾ तूं फना हई अना तुंहिंजो शान कोन्हे अना उन ज़ात खे सुहे जेका हमेशा हिक जहिड़ी आहे तो असां नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तां जहिड़ा गदह गाह में पइजी वियो जहिड़ा थोड़ो छोकरनि ॾंद ॾिना जहिड़ा मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जेको झेड़े में पहल कंदो आ जेको झेड़े में अगराई कंदो आ जहन्नम उन जो इंतजार कंदो आ पर जेको ठाह में अगराई कंदो आ मुझे मुस्तफा फरमायो त जन्नत वरी उन जो इंतजार कंदी आ छो त झेड़े में अगराई करणु सवली आहे शैतानी कम शैतान बाहि जो बनायल आहे थोड़ी चुरचुड़ी ॾेई छॾींदो चवंदो आहे चुचड़ी त मैं ॾिठी भंभड़ कह किता मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पर सुलह में सब्र जी ज़रूरत हूंदी आहे क़ुरान करीम क़ुरान ॿुधो
सजन साईं जे हिन फ़कीर खां क़ुरान ॿुध मुस्लमान। अल्लाह फरमायो वला तस्तविल हसनतु वला सय्यअ। मुझे बेनियाज़ रब फरमायो कदे भी भुलजी न पइजा त बुराई ऐं भलाई ॿई बराबर हन, हरगिज़ न। मुझो अल्लाह फरमाए तो नेकी नेकी आ, बुराई बुराई आ, झेड़ो झेड़ो आ, सुलह सुलह आ। मुझे करीम रब फरमायो इदफा बिल्लती हिय अहसन। मुझो अल्लाह तो फरमाए कदे भी झेड़े में अगराई न कजा, कदे भी झेड़े में अगराई न कजा। मुझा करीम रब जेकॾहिं अगराई करे अचे त पोइ डंडे जो जवाब कुहाड़ीअ सां। मुझो अल्लाह फरमाए तो न न इएं न कजा, इएं न कजा। इदफा बिल्लती हिय अहसन। तू उनखे वार न कजा, तू पंहिंजो दिफ़ा कजा। तू उन ते वार न कजा, तू पंहिंजो दिफ़ा कजा। मौला पो छा थींदो? पहिरीं मूंखे ॿुधायो क़ुरान सचो आहे? क़ुरान सचो आहे। 24 पारे जो आख़िरी रुकू खोले ॾिसो हाणे ई वञी, मता सुभाणे चवी त सजन साईं जो फ़कीर ईअं ॻाल्हि करे वियो। रब जो क़ुरान ॿुध, जेकॾहिं यकीन अथई त अमल कर, ज़िंदगीअ ते कोई भरोसो नाहे। मुझे सुने करीम रब फरमायो इदफा बिल्लती हिय अहसन। मुझो अल्लाह तो फरमाए उन जे लठ जो जवाब तू बंदूक सां न दे, उन जे कुहाड़ीअ जो जवाब तू मार्टर तोप सां गोले सां न दे। मौला छा कयां? रब तो चवे पंहिंजे अॾां बचाव जी शइ रख, जीअं उन जी लठ तो ते असर न करे, उन जी कुहाड़ी तो ते असर न करे। रब तो क़ुरान में चए वराए हण न, पाण जो दिफ़ा कर। मौला पो मां जे दिफ़ा कयां त छा थींदो? अल्लाह क़ुरान में चवे तो फइज़ल्लज़ी बैनक व बैनहु अदावतुन कअन्नहु वलियुन हमीम। चो अल्लाह जो क़ुरान सचो आहे। ॾाढा खोली चो। मुझे करीम रब फरमायो त मां रब थी करे वाइदो थो कयां त तव्हां जे इन दुश्मनीअ खे दोस्तीअ में बदलाए छॾींदुसि। मुझो बेनियाज़ रब तो फरमाए मां अल्लाह थी वाइदो थो कयां त इन दुश्मनीअ खे दोस्तीअ में बदलाए छॾींदुसि। अॻियां क़ुरान जी ॿी आयत बि लाॻी थी ॿुध। वमा युलक़ाहा, रब चवे तो ॻाल्हि ज़रा ॾुखी थई। अल्लाह खोले तो समझाए ॻाल्हि ज़रा ॾुखी थई। छाजे करे? उबासी न दे फ़कीर। इल्लल्लज़ीन सबरू, अल्लाह फरमाए तो ॻाल्हि ॾुखी थई इन करे जो सब्र करणो पवंदो। अल्लाह चवे तो ॻाल्हि ॾुखी थई, दुनिया तानो हणंदई, दुनिया मेणा ॾींदई, तूं हेतिरी ताक़त वारो, तुंहिंजा माण्हू हेतिरा, दौलत तो वटि हेतिरी, तूं हीणो तो थी। अल्लाह चवे तो दुनिया तानो ॾींदई, पर अर्श ॾे निहार जा, वरी फर्श ॾे निहार जा। अर्श वारे केतिरो ढकियो आ ऐं हिन फर्श केतिरो सठो आ। मुझो सुनो करीम रब तो फरमाए ऐ मुझा बाना पंहिंजे गुनाहन के याद करे सोच जा त तू अगले जी हेतरी गलती नथो छडी। तू जो केतरियूं गलतियूं हन जेको अर्श वारो ढकियो हेठो। जे तोखे अर्श समझ में नथो अचे त जे ज़मीन ते हली रहियो आ, जरा गौर कर इन ज़मीन ते त इहा ज़मीन तोखे केतिरो बर्दाश्त करे रही आ। जेकॾहिं अल्लाह जे हुक्म सां इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा, इन ज़मीन में ज़िलज़िलो अची वञे, ज़मीन जेकर फाटी पए तूं अंदर हलियो वञी तोखे को निहारण वारो ई न हुजे।
मुझे बेनियाज़ रब फरमायो वमा युलक़ाहा इल्लल्लज़ीन सबरू। गाल दुखिया जो त सब्र करणो पवंदो, पर वमा युलक़ाहा इल्ला ज़ू हज़्ज़िन अज़ीम। मुझे सोने करीम रब फरमायो गाल दुखिया सब्र करण दुखियो आ, पर मां रब थी वायदो तो कया जेतिरो दुखियो आ एतिरो अजर भी वडो। मुझे सोने करीम रब फरमायो जेतिरो दुखियो आ ओतिरो अजर भी वडो आ। तमां गाल पे कंहिंजी कई चो हज़रत अबू बसीर जी। याद आ मुसलमानो, विसरी त न वई। कहिड़ी गाल पे कयम, मके जे कुफार मके जे मुशरिकन हुजूर सां मुआहिदो कयो, असां जो जेकॾहिं तव्हां ॾेईंदो वापसि कंदो, तव्हां जो असां ॾेईंदो वापसि को न कंदासीं, पर जे तव्हां जो असां वटूं भॼी निकिरे तॾहिं बि वापसि कंदो। ॻाल्हि केॾी न ॾुखी हुई, लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा ॾे निहार जंहिंजो पंहिंजे रब जे मथां भरोसो आहे। मुझे मदीने जे ताजदार दे निहार जो त मुझे आका के खबर आ तो मुझे रब जे हुक्म खां सवा कख भी चुरी को नथो सके। मुझे सुने करीम रब जे महबूब फरमायो शर्त कबूला, इंसानन जो खून न वहे, इंसान कत्ल न थियन, झेड़ो झगड़ो न थे, सबको अमन सां रहे, यो दुखियो शर्त भी कबूल आ। मुंहिंजा दोस्त अजीज हाणे उन वक्त शर्त त थी वयो, मुआइदो त थी वयो। हज़रत अबू बसीर नाले हुजूर जो दीवानो आ, मुझे मुस्तफ़ा जो परवानो आ। ओहो कुफारन जे कैद में आ, उन जे मथा जुल्म करे रहा हन, उन जे मथा जुल्मन जी इंतहा थी रही आ, जिस्म जे अंग अंग के डंभ ॾेई रहा हन। हज़रत अबू बसीर जो जिस्म एतिरो ज़ख़्मन सां चूर चूर करे छॾियो थन जो जिते बीहंदो आ उते रत जा दुबा बणजी वेंदा हन। ओ मुसलमानो, रुगी फिरकन जूं गालियूं ॿुधी करे पंहिंजे नफ्स खे राज़ी करण वारो कुछ खुदा जे ख़ौफ जूं मुस्तफ़ा जे प्यार जूं गालियूं ॿुधी करे पंहिंजे जन्नत जो दरड़ो खोलण जी भी कोशिश कंदा कयो। मुझे मदीने जे मीर जे दीवाने हज़रत अबू बसीर जो इहो हाल आ। अल्लाह जे ज़ात जे कुदरत ॾे निहारियो मुसलमानो, अल्लाह जे कुदरत सां उनखे मौक़ो मिली वियो। बजे के उन जे मथां चौकीदार हुया, उन सिपाहिन खे निंड अचे वे। अबू बसीर खे रब हिम्मत ॾिनी, उन्हनि खां निकिरी वियो, डोड़ी अचे पंहिंजे महबूब वटि मदीने पहुतो। कंहिं वटि पहुतो, वरी चो पानी प्यार जा मदीने वारे बच्चा को न हुयस, चो हुयस बच्चा को न हुयस, चो हुयस घर को न हुयस, मिट को न हुयस। ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में उगे दीवाना, लगी तुझी तार आजन के दुनिया में उगे दीवाना। असहाबी पहिरियो नंबर, असहाबी पहिरियो नंबर, प्यार में हुआ परवाना। लगी तुझी तार आजन के दुनिया में ॾिस दीवाना, लगी तुझी तार आजन खे। यूसुफ लए यार हुई हिकड़ी ज़ुलेखा दीवानी, यूसुफ लए यार हुई हिकड़ी ज़ुलेखा दीवानी। हे मुल्क सजो महबूब ला, मुल्क सजो महबूब ला, ॾिस मलाइक भी मस्ताना। लगी तुझी तार आजन खे, मौतड़ी केर थी
दुआ जो मुझे मुस्तफा जे शान में गुस्ताखी करे पर रब जे कुदरत जो फैसलो आ वक्त अचण सां गॾु काफ़रन मुनाफ़िकन पलीतन खे ज़ाहिर करे ॾेखारींदो आ। अजीज़ाने मन मुझो महबूब मुस्तफा हयातुन नबी न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा या रसूल अल्लाह। मिट गया है मिट जाएगा तेरा आदा या रसूल अल्लाह। दुनिया जूं ताक़तूं जूं लुढ़ी वेंदियूं मुझे मुस्तफा सां रब जो वाइदो आ वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। अञा जे कदे मुखे चवण दे सजण साईं जे फ़कीर खे मौदीअ में ताक़त नहीं खुदा मुसलमानन जे गैरत खे जागाए थो जागो खुदा मुसलमान खे जागाए थो जागो ओ फिरकन में तक़सीम थियण वारो ओ गिरोहन में तक़सीम थियण वारो फिरकियूं गिरोह छॾे करे अॼु बि मुसलमान हिक प्लेटफॉर्म ते अचन पूरी दुनिया उन्हनि जे आॾो ईअं नचंदी जीअं फ़कीर भोलीअ खे ढीबिकीअ ते नचाईंदो। अॼु बि मुसलमान हिक प्लेटफॉर्म ते गॾु थियनि त दुनिया जी काई ताक़त नाहे। बल्कि मां अञा वधी करे जुमिलो चवां रात न हुजे हां ॾींहं जो क़दुरु कंहिं वटि हुजे हां। सोची जवाब सलात मुंहिंजे आका ते अजीज़ाने मन रात न हुजे हां ॾींहं जो क़दुरु केरु करे हां। ॾींहुं न हुजे हां रात जो क़दुरु केरु करे हां। जे इहे पलीत मुनाफ़िक मकार मुशरिक काफ़र न हुजन हां मुसलमानन जे गैरत जी ख़बर कीअं पवे हां। अल्लाह जो कुरान में वाइदो आ वल्लाहु यासिमुक मिनन नास। मुझा मुस्तफा इंसानन का हिफाजत ला मुझो ज़िम्मो हुजूर जो ज़िम्मो हिफाजत जो अल्लाह खयो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। हुजूर जे इज्जत जो ज़िम्मो भी अल्लाह खयो आ। मुझे मुस्तफा जे अज़मत जो ज़िम्मो भी अल्लाह खयो आ। कदे भी घट कान थींदी पर गैरत वारे मुसलमान खे ललकारा ओ मुसलमानो ये पंहिंजा गिरोह बंदियूं छॾे करे कलमे वारे झंडे जे हेठों हिकु थी वञो सॼी दुनिया मुंहिंजो रब ग़ुलाम करे ॾेई छॾींदो। 313 सहाबी हुया ॿुधायो मके जा काफ़र घणा हुया। बदर जे मैदान जे अंदर मुसलमान 313 मके जा काफ़र केतिरा मुसलमानन वटि छा हुयो मके जे काफ़रन वटि छा न हुयो। लेकिन अल्लाह जो कुरान छा थो चवे बे अल्फिम मिनल मलाइकत मुर्दफीन। अल्हम्दुलिल्लाह 17 रमज़ान जे ॾींहुं हिन फ़कीर खे अल्लाह उहो मंज़र नसीब कयो जो बदर जे मैदान में बीठुसि रोज़ो 17 जो हुयो। 17 रमज़ान जे रोज़े ते उन शुहदाए बदर जे मैदान में बीही करे जेॾी महिल उन पहाड़ी ॾे गौर त कर ख़ुदा तौफ़ीक़ ॾे मदीने वञ घुमी खुदा मदीनो नसीब करे। मक्को मदीनो जबलन जो इलाइको जबल भी कारा अजीब अजीब लेकिन उते त वञी ॾिस हिन गुनहगार खड़न सां ॾिसी आ जंहिं पासे मुझे मुस्तफा जा सहाबी जाॾे काॾे जबल जबल उन पासे जबल त आहिनि पर वारीअ जा जबल त आहिनि पर जबल त आहिनि पर वारीअ जो रंग हिन भिटुन जे वारीअ जहिड़ो हिन अखियुनि सां अॻ में किताबनि में पढ़ियो हुम हाणे ताज़ो हिन रमज़ान में हिन अखियुनि सां ॾिसी। अज़ीज़ाने मन बदर जे मैदान जे अंदर जेको जबल आहे जेके जबल मलाइका चइबो आहे क़ुरान ॿुधायो बे अल्फिन मिनल मलाइकत मुर्दफीन। मुझा मुस्तफा जे 313 त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे 1000 मलाइकनि जो मां रब थो मोकिलियां।
हज़ार मलाइकन जो मां रब तो मोकलिया तुझे दीवानन सां गॾु बीही करे कुफार जो इए मुंडियूं ॾाहींदा जीअं बसर जी हारी मुंडी लाहींदो वेंदो आहे। मुझे बेनियाज़ रब जे कुदरत जो यो मुशाहिदो इन अखियुनि सां ॾिसी आयो हां। हीअं कुंड ठहियल आहे, हीअं कुंड ठहियल जे ट्रिकुंडी ठाहिबी आहे या जगह जी कुंड हूंदी आहे। ईअं कुंड ठहियल आहे वारीअ जी, हे पासो खाली आहे, हेॾे मैलनि में वारी आहे। 1400 साल गुज़रिया, दुनिया जा तूफ़ान आया, दुनिया जूं बारिशूं आयूं, इन कुंड जे वारीअ जो ज़रो मैल में कान्हे। हितां खां यार अख खुटी वञे, इन सॼी कुंड जीअं लकीर लॻी पई आहे। हे लकीर थो कढां, ईअं लकीर हे पासो खाली, हे पासो वारी। दुनिया जा ये तूफान आया, मुस्तफा जे गुलामन जे निशानीअ जे वार खे बि हेॾे होॾे करे कोन सघिया। अॼु बि हल ॾिस न मदीने में मैदान बदर में हली ॾिस मुंहिंजे मुस्तफा जे गुलामन जी उन बदर वारी मैदान जे अंदर 1400 सालनि खां बाद बि मुंहिंजे मुस्तफा जे दीवाननि जो को हिकिड़ो वार जे बराबर बि उन लकीर वारीअ जी में फ़र्क़ु न आयो त ॿुधाए त मुंहिंजे मुस्तफा जे अज़मत में कीअं फ़र्क़ु ईंदो। गाल ॿुधाईंदे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में अची उहा बि करे थो वठां। जॾहिं इन सफ़र में वियासीं, मदीने खां 17 रमज़ान जो रोज़ो रखी 1:30 बजे निकितासीं। सुबुह जो सवारी न मिली, 1:30 बजे निकितासीं। दरमियान में हिकिड़ी वादी आई, दरमियान में हिकिड़ी वादी आई। ॿुधाइण वारे ॿुधायो त हीअ वादी कहिड़ी आहे, कहिड़ी आहे? इते केरु वेठो? चई हज़रत मेहर अली शाह गोलड़े शरीफ़ वारो अचे वेठो। उते खजूं अॼु बि मौजूद आहिनि, जगह लकी ज़ाहिद फ़कीर अॼु बि उते मौजूद आहे, उहे निशान मौजूद। चई हज ते जो आयो सोणो मेहर अली शाह गोलड़े शरीफ़ वारो, उन जगह जो नालो लिखियो पियो आहे डायरीअ में, ज़हन में कोन्हे को। उन जगह ते वेठो, उन वादीअ जो नालो अल महीस अहिड़ो कुझु नालो हुन ॿुधायो, मां उन महिल डायरीअ में लिखी छॾियो, मौजूद लिखियो पियो आहे। चई इते अची वेठो, राति जो सुतो, राति जो सुतो, मदीने वारो हली अचे दर्शन कराइण लॻो। जॾहिं न मुंहिंजे मुस्तफा पंहिंजे दीवाने खे दीदार करायो, जेको प्यादलड़ो आयो हो, बेड़न जे ज़रिए आयो हो यार सां मिलण जे लाइ, त सोहणे मेहर अली शाह उते मुंहिंजा दोस्त अज़ीज इहो शेर चयो, इस सूरत नू मैं जाना खाते जाने इस सूरत नो मैं जाना खाते जाने जहाना का सच आखा ते रब दी मैं शाना का जिस शाना विचों हिन सब बनिया किथे मेरे अली किथे तेरी सना मुश्ताक अखियां किथे जा लड़ियां। मुसलमान तू छा तो समझी त मुझे मुस्तफा जे गुलामन जे उन निशान के भी रब मेरो थियण नथो दे, त उन महबूब जे अज़मत के मुझे रब मेरो थियण दींदो छा? मुसलमान तुझे गैरत के ललकारा तोखे सुजागी थी रही आ त ए दुनिया जे जिंदानन में गरक थियण वारा पंहिंजे आका जे नामू से रिसालत थे पंहिंजे ज़मीर के जिंदह कर, पंहिंजे अंदर वारे पखी के जिंदह कर। हिक आवाज थी चो त मुझे महबूब जे नाले ता मुझी जान चा मुझा बच्चा भी कुर्बान। वक्त तेजी सां पियो गुजरे, हजरत अबू बसीर जी गाल कयम याद आया विसरी वई। हिकड़ी गाल तो पूरी कया यार, हजरत अबू बसीर के एतरो कुफार जख्मी कयो जिते बीहन था रत जा दुबा ठही था वञन, अंदाज़ो पान लगायो।
अंदाज़ो पाण लगायो अगे वडड़ा हुंदा हुया रस्ते ते कंडो ॾिसी खणंदा हुया हाणे रस्ते ते कंडड़ा रखिया था वञनि। ऐ मुसलमान गौर कर अजीब तुझी मुझी जिंदगी हली रही है। हजरत अबू बसीर के मथा बजे के सिपाही चौकीदार होया अल्लाह जे कुदरत सां उन्हनि खे निंड अचे वे। हजरत अबू बसीर निकतो काथे पहुतो चो मदीने पहुतो। काथे पहुतो वरी चो काथे पहुतो हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। रोज़े पाक जी ज़ियारत रोज़े पाक जी ज़ियारत कदासी दिल चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। ईंदो सुतत दिहाड़ो पसबो यार जो पाए। ईंदो सुतत दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो। जे हलणो थई त चओ ईंदो सुतत दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो। ईंदो सुतत दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो। पहुची पेरे उगाड़ो पहुची पेरे उगाड़ो घुमदासी दिल चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। रोज़े पाक जी ज़ियारत कंदासी दिल चुप कर। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। हुजूर जो सहाबी मदीने पहुतो। काथे पहुतो ॾाढिया चओ काथे पहुतो मुझे महबूब जो दीवानो मदीने पहुतो। अंदाज़ो लगा हुजूर जो दीवानो जंहिं दीन जे लाइ जिस्म ते घाव सठा जंहिं दीन जे लाइ जिस्म जे मथां अंग अंग जे मथां ज़ुल्म सठा मुस्तफ़ा करीम जे मोहब्बत तां हथ न खयो अल्लाह जे वहदानियत जो इनकार न कयो। उहो जॾहिं अहिड़ो दीवानो परवानो मुझे मदीने वारे मीर जे दरबार में जीअं आॾो आयो हूंदो ॿुधाए त मदीने जो मंज़र छा हूंदो। हुजूर जा सहाबी जीअं जीअं ॿुधऊं अबू बसीर आयो आहे घरनि खां डोड़ंदा आया। अबू बसीर अचे वियो आहे मदीने में ईअं ॻाल्हि हुली वे जीअं बारिश मुंहिंजा दोस्त मानसून जी सावण जी बारिश वसंदी आहे। हेॾो सहाबी डोड़ंदा आया कमकारियूं छॾे आया त महबूब जे दीवाने जो दीदार कयूं जंहिं हेतिरो वक़्तु मुशक़त में गुज़ारियो आहे। अञा दीवाना अचनि था पिया त होॾो उहे ॿ पुलिस वारा याने चौकीदार भी अचे वया। हुजूर जे साम्हूं बीही करे चवण लगा ओ अल्लाह जा महबूब तवज्जो कर मुसलमान ओ अल्लाह जा महबूब वाइदो कयला मुआहिदो थियला त जेकॾहिं तव्हां जो असां वटि कैदी हूंदो ड्रोड़ी तव्हां वटि ईंदो असां खे वापस कंदो। हे अबू बसीर असां जो कैदी आ ड्रोड़ी पहुतो आ। मुस्तफ़ा वाइदो पूरो कयो असां जे हवाले दीवानो कयो।
ओ बचड़ी वालो अंदर में जाती तपा दीन के मजाक समझण वारो दीन के कुछ न समझण वारो जरा पंहिंजे अंदर में जाती पे गौर त कर उन मल मंजर छा हूंदो जेडी मल हू अबू बसीर जी बाह तलब करे रहा हन मुझे महबूब मुस्तफा जेको हर उम्मती सां प्यार करे उन जो सहाबा सां प्यार छा हूंदो उन जे आडो दीवानो मौजूद आ जीअं मुझे करीम मुस्तफा उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी करे हिकिड़ी निगाह अबू बसीर जे दिल जे मथां कई जो तो अफलाक से लाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं निगाहों से पिलाई जाती है मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे पंहिंजो नूरानी निगाहों जो कयो हजरत अबू बसीर जे मथा सहाबी त अगे ही हुयो पर मुझे मुस्तफा जे निगाहुन सां रब उनके पहाड़ खां वधीक मजबूत बनाए छॾियो मुझे मदीने जे मीर अर्श दे निहारे पंहिंजे रब सां जेकी ॻाल्हायो हिकु ख़ुदा ॼाणे ॿियो मुस्तफा ॼाणे लेकिन आशिकन अंदाजो लगायो तो महबूब इए ही चयो हुंदो मौला मां तुझो महबूब हे मुझो महबूब रज़ा तुझी आ फैसलो मुझो आ हाणे तुझे रज़ा जे ला पंहिंजो महबूब थोजा मिड़ई पार तू थई मुझे करीम मुस्तफा निहारे फरमाया अबू बसीर तवज्जह कर अबू बसीर जी मुंहिंजा आका तव्हां के वापस इन्हनि जे हवाले कयो थो वञे मदीने जे सहाबा जो चीखूं निकरी वयूं मदीने जे गलन में ये रत जा गोढ़ा सहाबा रोण लगा लेकिन हजरत अबू बसीर दे निहार मुस्तफा जे प्यार दे निहार हजरत अबू बसीर मुझे महबूब दे निहारे मुर्की चयो ओ मुझा महबूब ये हिकड़ी जान त अबू बसीर जी छा पर अबू बसीर जो हज़ार जानियूं भी तो मुस्तफा ता कुर्बान हो जनो ओ मुझा महबूब मुस्तफा फैसलो कबूला मुझा आका मुके फैसलो कबूला हजरत अबू बसीर जीअं जो पोइते मोटंदो आ रत जा दुबाव ते थी वेंदा हन पोइते मोटंदो आ उन सिपाहिन सां गॾु चौकीदारन सां वेंदो आ ॿ विखूं हीअं खणंदो आ टीन गाह वरी यार ॾे निहारींदो छो त जंहिंजे ॾिसण सां हुजूर जे सहाबा जे मथां रहमत जो छट झुलंदो हुयो अंदाज़ो लॻाए त उन वक़्तु हज़रत अबू बसीर जो हाल छा हूंदो लेकिन मुंहिंजे महबूब जे दीवाननि ॾे निहार पत्थर खां वधीक उन्हनि जे दिलि खे मुंहिंजे अल्लाह कीअं मज़बूत बनायो सहाबा जूं चीखूं निकिरी रहियूं हल महबूब मुस्तफा जे अखिड़ियुनि में लुड़क लड़ी आया मुझे आका जे अखिड़ियुनि में लुड़का चल मुझो तुझो आका त उहो आ लुड़क भी न लाड़े दुआ भी न घुरे रुगी नमाज में अर्श दे निहारे चवे मौला काबो बदलाए दे रब काबो बदलाए ॾेई छॾे मुझो उहो महबूब जे करे चवे हाँ मौला मुखे पांजो अबू बसीर मोटाए दे वो अंधा बोड़ा गूंगा थी वञनि हाँ इज़राइल अची वञी हाँ लेकिन न न मुझो मुस्तफा ॿुधाए रहियो आ त मुश्किलातूं ईंदियूं हन पर जेको साबित कदम रहंदो आ मुझो यारो उनखे ई दीदार कराईंदो आ दुख सुखन जी सूह अल्लाह घोरिया सुख दुखन री उहे सुख कहिड़े कम जा जेके दुखन खां सवा अचनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह खां उहे दुख घुर जंहिं दुखन जे पुठियां सुख हुजनि सुखन खां पुठियां शल ख़ुदा दुख न ॾे दुखन जे पुठियां सुख ॾे अल्लाह क़ुरान में फरमायो बार बार इन्न मअल उसरि युसरा इन्न मअल उसरि युसरा मांदी थी न मारुई तुझो अल्लाह जो आगे सवन वरन जा दुखड़ा एक लहज़े मंजिला है
ओही मालिक आगे जेको माग पहुंचाई दुई मारुई बासोना घोट बिटाई तो ता नाम ता कुर्बान हो मुझे मदीने जे मीर जा दीवानो हजरत अबू बसीर मुझे आका जो हुक्म मनी दे पोइते वने थो बविकू अगते खणी वरी पोइते तो निहारे वरी बविकू खणी वरी पोइते तो निहारे छो तो मुझे मुस्तफा जे चेहरे में रब नूर एड़ो रखियो जुल्फे देखी है कि नजरों ने घटा देखी है जुल्फे देखी है कि नजरों ने घटा देखी है अरे लुट गया जिसने लुट गया जिसने मेरे आका की एक अदा देखी है अरे लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है जे हुजूर जो दीदार कयो उन बच्चा बार घर पंहिंजे यार ता कुर्बान करे छॾियो हजरत अबू बसीर अगते बि वञे तो हुक्म दिल मजबूर करे थी निहारे भी थो वरी अगते वञे वरी निहारे वरी अगते वञे वरी निहारे जेडी मल मस्जिद नबवी जे हुदूद मां निकरी रहियो वा जुबाने मुस्तफा में हरकत आईया लबे मुस्तफा में जुम्बश आईया लबे मुस्तफा में जुम्बश आई आवाज आयो ओ अबू बसीर मां मुस्तफा जे न्यापे जो इंतजार कजा अंदाजो लगा मुसलमान मुझे महबूब फरमायो अबू बसीर मां मुस्तफा जे न्यापे जो इंतजार कजा वक्त तेजी सां पियो वञे गाल के मुकाए वठा मुझा यार सीने में यकीन कयो इश्क जा उहे दास्तान पिया हन खुदा करे शल इहो सीनो चाक थे ऐं आशिकन जे आॾो दास्तान खुलन खुदा जे इज्जत जो कसम खणी तो चवां गुनहगार केतरा बाहियो पर जे मोहब्बत जो ज़रो आहे त रब कॾहिं बि बायू छो तो सोहने लतीफ सरकार फरमायो मोहब्बत रखी मंद में अल्लाह रंढा रोड़िया जन मोहब्बत रखी मन में रंढा रोड़िया जन तन जो सराफन अण तोरियो ई अघायो पर मदी रखी मन में रूप ॾाढा भला चेहरा ॾाढा भला अदा ॾाढी भली पर ओ भुलिया जे यार नु मिलण चाही तो खोल अंदर दी कोठी इन कोठीअ में जे फेर आ त लतीफ सरकार तो चवे मदी रखी मन में सन्हो कत्यो जन तन जो सराफन दुको दाखिल की न क्यों मोहब्बत जो ज़रड़ो रख मोहब्बत होंदई त इंशाअल्लाह ताला बेड़ो पार थी दो हजरत अबू बसीर वनी रहियो मदीने जो हाल अंदाजो लगा तफसील में न थो वञा अबू बसीर जी मदीने का बाहर निको हो बई सिपाही तानो था जन टहक दई ताड़ा मिलाए तानो था जन दे खबर अबू बसीर जंहिंजे ला जान कुर्बान पियो करी जंहिंजे ला कौड़ा पियो सही जंहिंजे ला जख्म पियो सही निठई वफा पंहिंजे यार जी तोखे पंहिंजो बि न कयई वरी धिकी असां ॾे कढी छॾी धक हण शुरू कयूं निहारे चवे तो ओ पलीतो तव्हांखे कहिड़ी ख़बर त ज़ुबाने मुस्तफ़ा त तव्हां जे हवाले कयो आहे पर मुस्तफ़ा जे दिल मूंखे पंहिंजे रब जे हवाले कयो
हज़रत अबू बसीर जवाब दिनो जेतिरो ज़ुल्म करे सघो था कयो हे जिस्म तव्हां जे हवाले महबूब कयो आ पर मुंहिंजी दिलि महबूब यार जे हवाले कई आ मुंहिंजी दिलि हींअर बि पंहिंजे महबूब जे जलवनि जा दीदार करे रही आ जेतिरो कुटे सघो था कुटो जेतिरो धक हणी सघो था हणो धक हणी हणी थकिजी पिया जॾहिं थकिजी पिया त वेही रहिया हुननि जे नज़र में इहो त हज़रत अबू बसीर बेहोश थी किरी पियो आ बेहोश थी किरी पियो लेकिन जॾहिं ग़ैबी इमदाद ईंदी आ तॾहिं जिस्म में ताक़त भी अचे वेंदी आ दुश्मन सोचो अबू बसीर बेहोशा रात जो वगड़ो आ जेस ताईं होश में अचे सुबुह जो गिलींदासी अख अख सां लगी यार चयो उथी वक्त आयो हाय हाय ओ मुझे महबूब मुस्तफा जा दीवाना कदे दाह करे त ॾिस मुझे मुस्तफा जा परवाना दाह करे त ॾिस ओॾां पंहिंजो हज़रत बिलाल हबशी जे मथां उमैया बिन खलफ ज़ुल्म जी इंतहा करे रहियो आहे ओॾां मुंहिंजो मुस्तफा ऐलान करे रहियो आहे को जेको मुझे बिलाल खे आज़ाद कराए छे त मां मुस्तफा उनखे आज़ाद कराए छॾे होॾे तकलीफ़ अचे रही आहे होॾां महबूब मुस्तफा जे लब कुशाई हली रही आहे बहरहाल मुंहिंजा दोस्त ॿिए पासे नथो वञा ॻाल्हि हिकिड़ी कान मुकंदी हज़रत अबू बसीर रज़ी अल्लाह तआला अन्हु महबूब जो दीदार कयो आहे बेहोशी जे आलम में अखियूं खुली वयूं ॾिसे थो त महबूब चवनि था उथी हिम्मत कर उथी पियो जवाननि वारी ताक़त अचे वई ॾिठई त ॿई सुता पिया आहिनि हिकिड़ो उथण ते ॾिसी उथी पियो हज़रत अबू बसीर सट दे उन खां तलवार खसी तलवार खसे बाहर करे उन हिकड़े जी धड़कों सिसी धार कए जीअं जो उन जे रत जो आवाज आयो ॿिए जो ॾिठो वठी डोड़ी भगो उहो मैदान छॾे वियो हज़रत अबू बसीर उहो मुंहिंजो महबूब जो सहाबी ज़ख़्मनि में चिकनाचूर तलवार हथ में आ इएं रात जो पहाड़नि जो पंधु कंदे कंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज अल ईस नाले हिक बस्तीअ में पहुतो बस्तीअ जो नालो यादि कजां अल ईस बस्तीअ जो नालो छा आहे सहाबी रसूल जो नालो हज़रत अबू बसीर सहाबी जो नालो हज़रत अबू बसीर बस्ती जो नालो अल ईस सलात जागी थो त ॾाढा पण मूवी यारो भरे हथ खणे चो सल्लल्लाहु घणो न विहारींदुसि तव्हांखे इश्क जूं 5 घड़ियूं भली हुजे लेकिन ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे हुज़ूर जो दीवानो हज़रत अबू बसीर वादीअ जो नालो छा वरतुम हाणे विसारे छॾियो सुभाणे तव्हां छा ॿुधाईंदो अल ईस वादी जो नालो बस्ती जो नालो पाण खे हलाईंदो हलाईंदो उन बस्तीअ में पहुतो आशिकन जी बस्ती हुई उन जे साइड ते पंहिंजी झूपड़ीअ ॾे वेही रहियो जेको रस्तो हुयो होॾां जेको सिपाही डोड़ियो वञी पंहिंजे पोयनि खे ॿुधायईं हेड़ो ज़ख़्मी हुयो पर पोइ बि तलवार खसे हिकिड़े जी मुठी लाहे छॾे अॻिलनि चयो तो भाड़िया तूं वरी कहिड़े कम जो आहीं यार खे माराए मोटी आयो आहीं उन जी वरी मुठी उन्हनि लाहे छॾे हाणे रस्तो केरु ॿुधाए फैसला ॾिसो न रब्बे ज़ुल जलाल जा हाणे रस्तो केरु ॿुधाए त कहिड़ी जॻह ते हीअं थियो आहे हुन जो लाश किथे पियो आहे काॾे वियो अबू बसीर अल्लाह रब रुसे त मत खसे हणे को न हथियार कराए अहिड़ी कार जंहिंमें जो खोजी जो होॾे उन जे लाश खे झंगल जा जानवर पिया खाइनि उन्हनि खां बस्ती जो गुमान ई कोन हुयो त कहिड़ी बस्ती में हज़रत अबू बसीर चङो भलो थी वियो ईअं चङो भलो जो थियो त मके माके मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुज़ूर जा सहाबी इहा ॻाल्हि आम थी वई त जेको सहाबी मदीने पहुचंदो हुज़ूर जो वाइदो थियल आहे हुज़ूर वापसि थो करे छॾे उहे सहाबी जीअं मके मां ज़ुल्म बर्दाश्त करे निकिता अचे ख़ुदा जी कुदरत ॾिस उन बस्तीअ में पहुता जिते हज़रत अबू बसीर वेठो हुयो ॻाल्हि खे खुटाया वधंदे वधंदे 300 सहाबी गॾु थी विया
घणा सहाबी हाणे इहो महीने जो सफ़र न हो, साल जो सफ़र न हो, अलाए केतिरनि सालनि जे अंदरि छो त इहो मुआइदो हली रहियो हुयो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं सहाबी पाण में राति जो वेठा सलाह कयूं त मके जे अंदरि मदीने जे मीर फरमायो हो, ओ मुस्लमानो, जॾहिं कुफार तव्हांजे काफ़िलनि ते हमलो करे तव्हांजे माल खे लुटे था वञनि त दीन जे ख़ातिर तव्हां बि उन्हनि जे काफ़िले ते हमलो करे तव्हां बि उन्हनि जो माल लुटियो, उन्हनि जो कुफार जो लुटियल माल तव्हांजे लाइ माले गनीमत आहे। सलाह कयूं हाणे ईअं छो न कयूं, हिन वादी अलीस जे ॿिन्ही पासनि खां जेके काफ़िला अचनि वञनि था, हिकिड़ा हिन पासो वठनि, हिकिड़ा ही पासो वठनि, हर कुफार जे काफ़िले खे खसणो बि आहे, लटणो बि आहे, जहन्नम रसीद बि करणो आहे। जीअं अछो त सभिनी सां ज़ुल्म थियल हो, कंहिंजी बाह न हुई, कंहिंजी टंग न हुई, कंहिंजी अख न हुई, कंहिंजी चीच न हुई, कुफारन एतिरा ज़ुल्म कया। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पलाद जो वक़्तु अची वियो, हुज़ूर जे सहाबा ॿिन्ही पासनि खां बीही करे, छो त मके वञनि पिया त कुफार मारीन पिया, मदीने वञनि पिया त हुज़ूर वाइदे मुताबिक़ मोटाए पियो ॾेई छॾे। अज़ीज़ाने मन बाज़ार गरम थी वई, काफ़रनि जा लश्कर ख़त्म थी विया, रस्ता बिलाक थी विया। जेॾी महिल रस्ता बिलाक थिया, इन विच में हज़रत अबू बसीर बीमार थियो। जॾहिं शदीद बीमार थियो, दोस्तनि चयो अबू बसीर, लॻे थो त हाणे तुंहिंजो आख़िरी टाइम आहे, का वसीयत कर। निहारे चवे थो, भुलियल हो अबू बसीर जो अञा टाइम को न थियो आहे। तुंहिंजो टाइम छो कोन थियो आहे? जे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जॾहिं कुफार जे हवाले कयो हो त मुंहिंजे हुज़ूर फरमायो, अबू बसीर, मां मुस्तफ़ा जे न्यापे जो इंतज़ार कजां, कुछ भी थी पए मूं वटि मुंहिंजे हुज़ूर जो न्यापो ज़रूर ईंदो। जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो न्यापो ईंदो, उन खां बाद में इज़राइल ईंदो, छो त हुज़ूर जो हुकुम थियल आहे, इज़राइल में दम ई नाहे जो अबू बसीर जे वेझो अची सघे। हुज़ूर जे सहाबा जो इश्क हुयो, हुज़ूर जे सहाबा जी मोहब्बत हुई। अज़ीज़ाने मन, हेॾा इहो मामिलो हली रहियो आहे, होॾो कुफारनि ॾिठो असांजा रस्ता बिलाक थी विया। ॻाल्हि खे खुटायां थो, काफ़र गॾिजी हुज़ूर वटि आया, विचो ॻाल्हि हिसो ख़तम कयूं। काफ़र गॾिजी हुज़ूर वटि आया, अल्लाह जा नबी, इहा शिक ख़तम था कयूं, इहा शिक ख़त्म था कयूं। हाणे ईअं था कयूं, असां जा अचनि त असांखे मोटाए ॾिजो, तव्हां जा अचनि त तव्हांखे मोटाए ॾींदासीं, पर हिकिड़ो शर्त क़बूल कयो, इहे जेके घात लॻायो वेठा आहिनि, इन्हनि खे मदीने घुरायो, इन्हनि जीअण जंजाल करे छॾियो। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो शर्त कबूल उन्हनि कयो। मुझे हुज़ूर मुर्कियो, हिकिड़े सहाबी के फरमायो, वञ वञी अबू बसीर खे न्यापो ॾेई आ। जॾहिं उतां सहाबी मदीने मां निकितो आहे, अलीस नाले बस्तीअ में पहुतो आहे, त हज़रत अबू बसीर जा आख़िरी पसा सभु सहाबी मथां वेठा आहिनि। चवे थो, फिक्र न कयो, चइनी तरफ़नि खां निहारियो त ॼाण हुज़ूर जो न्यापो आयो, जो त जंहिंजी तवार गंढियल हूंदी आहे, उन जो प्यार बि गंढियल हूंदो आहे। जेका तार मिलियल हूंदी आहे, उन में पावर ज़रूर हूंदो आहे। पावर उन जो ख़त्म थींदो आहे जेका पंहिंजे मरकज़ खां टुटी अलॻि थी वेंदी आहे। हुज़ूर जे सहाबा जी तार मिलियल आहे। सहाबा ॿाहिरि निकिरनि, ॾिसनि त घोड़े सवार अची रहियो आहे, हुज़ूर जो दीवानो अची रहियो आहे। कीअं आयो आहे कंहिंखे न ॿुधाईंदुसि, अबू बसीर खे न्यापो ॾियणो आहे। जेॾी महिल आयो, अस्सलामु अलैकुम, वालेकुम सलाम। हज़रत अबू बसीर निहारे चयो, देर न कर, जन्नत इंतज़ार में आ, मुझे मुस्तफ़ा जो न्यापो ॿुधा। इएं नथो चवे त इज़राइल इंतज़ार में आ, छो त इज़राइल त हिकु बहानो हुयो। हज़रत अबू बसीर तो चवे जन्नत इंतज़ार में, होरो ग़िलमान इंतज़ार में, मूंखे पंहिंजे यार जो न्यापो ॿुधा। चवे तो मुझे मुस्तफ़ा फरमाए थो मोटिया, मुझे मुस्तफ़ा फरमायो आ त मोटिया।
हुन चो जी मुंहिंजा बाका लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा आका मोटी तो चा चवे तो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूल। हुजूर जे सहाबी हजरत अबू बसीर कलमो पढ़ी बस कयो, रूह परवाज थी वयो, कासिद मोटी आयो, मुंहिंजा आका अबू बसीर दुनिया छॾे वयो। ऐं मुसलमानो उन हज़रत अबू बसीर जे लाइ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पोइ जेको कुझु थियो, छो तमामु लंबो किसो आहे, मां किसे खे मुख़्तसर कंदे तव्हांखे सिर्फ़ जेका हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण पई चाही उहा इहा आहे त मुंहिंजा दोस्त दीन जे कम में मुश्किलातूं ईंदियूं आहिनि, मुसीबतूं ईंदियूं आहिनि, हक़ ऐं सच में तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, लेकिन यादि रखो हक़ लुॾंदो ज़रूर आहे पर ॿुॾंदो कॾहिं बि न आहे। याद रखो मुंहिंजा दोस्तो, मौज़ू तवील थी वियो, मां मक़सद वारी ॻाल्हि ते मोटी अचां त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा दीवानो, मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवानो, सभई सुन्नतूं मुस्तफ़ा जूं, त मोहब्बत करण बि सुन्नत मुंहिंजे, ॻाल्हाए मोहब्बत करण बि सुन्नत मुंहिंजे। अल्लाह ताला जे महबूब खे अल्लाह जे ज़ात जॾहिं क़ुरान करीम जे हुक्म तबलीग जो ॾिनो, अल्लाह फरमायो व अंज़िर अशीरतकल अक़रबीन। ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तुंहिंजो रब हुक्म करे रहियो आहे, दीन जी तबलीग पंहिंजे मिटनि माइटनि खां शुरू कर। दीन जी तबलीग किथां करणी आहे शुरू, वरी चओ किथां, मिटनि माइटनि खां। ईअं न त घर में हड़ई बेनवाज़ी तुंहिंजे कुल्हे ते बिस्तरो तूं कोयटिया जा सह रखंदो वती, वादी नीलम घुमंदो वती, या कॾहिं वादी कागान घुमंदो, भले घुम, असांखे कोई तकलीफ़ न आहे, पर उनखे दीन जो नालो न ॾे। दीन जो हुकुम आहे सभ खां पहिरीं पंहिंजे पाण जे मथां, पोइ पंहिंजे बचड़नि जे मथां, पोइ पंहिंजे ओड़े पाड़े जे मथां, इलाइक़े में दीन जी मज़ो बि तॾहिं आहे अगरि फ़क़ीर आशिक हिन इलाइक़े में दीन जी तबलीग करे का ॻाल्हि थो करे, सुभाणे किथे मुंहुं लॻंदासीं, ॻाल्हि न हूंदी, चवंदो फ़क़ीर हुते छा पे चई, ही छा थो करी। पर जेकर मुंहिंजा मुर्शिद महबूब सजन से दामत बरकातुल आलिया हिकु दफ़ो ख़ुशि मिज़ाजी कंदे फरमायो त मच्छूं पयूं रांदि खेॾनि, त जेको इहो अछड़ो पखी हूंदो आहे डिघी टंगुनि वारो, अचे जे पाणीअ जे मथां वेठो त मच्छूं लिकी वयूं, हुन छा कयो जो हिकिड़ी टंग मथे करे, हिकिड़ी टंग हेठि करे, अखियूं बंदि करे, हिकिड़ी ॾेढड़ी अखि खोले निहारे पियो मच्छिन ॾे। मच्छिन पहिरीं सोचियो त शिकारी आहे, पोइ हिक ॿिए खे चवण लॻियूं शिकारी कोन्हे, अचो ॾिस तकड़ो अछी चादर सां बुज़ुर्ग आयो, अचो त सही। मुंहिंजा मुर्शिद फरमाईंदा आहिनि, बच्छिन खे सॾु कयो, अचो त सही, अचो त सही। जीअं वेझियूं आयूं, हुननि हिक ॿिए खे चयो वाह वाह माशाअल्लाह, रब जे ज़िक्र में मस्त आहे। सांजन फरमायो हू त ॾेढी अख सां ॾिसी रहियो, त का ठाहूकी ॾिसी हिकिड़ीअ खे ई बटको हणा त कमु थी वियो। ऐं मुंहिंजा दोस्तो यादि रखी छॾियो, अल्लाह ताला पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे तव्हां असांखे। यादि रखी छॾियो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत, हुज़ूर जो प्यार, हुज़ूर जो इश्क। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजे आका फरमाए उन जी निशानी इहा त पंहिंजनि खां शुरू कयो। भला तव्हां खां पुछां थो, तक़रीर ख़तम, आख़िरी जुमला, ज़कात फ़र्ज़ आहे असांजे मथां? त मां सम्झो अॼुकल्ह व्याज फ़र्ज़ थी वियो आहे। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। मुस्लमानो ज़कात ॾियो, ज़कात ॾींदो बरकत थींदी, खुटंदव कोन, ब्याज कंदो सुरे वांगुरु खाजी वेंदो, वधंदव कोन, भुलिजी विया हो। मुंहिंजा दोस्तो ज़कात फ़र्ज़ आहे, जंहिंजे मथां फ़र्ज़ आहे ॾियणी कंहिंखे आहे, सभ खां पहिरीं कंहिंखे, पंहिंजे रिश्तेदारनि खे। पंहिंजा मिट ग़रीब बि हुजनि, पर जे पंहिंजा रिश्तेदार आहिनि पहिरीं उन्हनि खे। दीन जी तबलीग पहिरीं मिटनि खे, रिश्तेदारी पहिरीं मिटनि खे, ज़कात ग़रीब मिटनि खे। पोइ जेकॾहिं भत जो सॾु थिए उहो पहिरीं मिटनि खे या पहिरीं ॿाहिरनि खे। सच चओ, पोइ सच चए यार रुसे त रुसे।
फणीअ ॾींदे वार खुसे त खुसण दे। हीअ इलेक्शन अथव खूनी इलेक्शन, मां हिनखे सॾींदो आहियां खूनी इलेक्शन। हीअ जेका बल्दियाती इलेक्शन आहे हीअ खूनी इलेक्शन आहे, छो त हीअ घर घर में लड़ाई आहे। अकुलमंद माण्हू कोन लड़ंदो, पर जेके लाठड़ी आहे न वाठड़ा, इहे कॾहिं सिलाई मशीन ते, कॾहिं हुन सोलर मशीन ते, कॾहिं ईअं। ख़ुदा जा बाना क्या देगा रे दौला देने वाला है मेरा मौला। घुरणो अथई त मुंहिंजे रब ज़ुल जलाल खां घुर, घुरणो अथई त दरे मुस्तफ़ा खां घुर, दुनिया वारा छा ॾींदई। ऐं मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾियो त तुंहिंजे भत शादीअ में तुंहिंजे ख़ैर ख़ैरात जा बि पहिरा हक़दार तुंहिंजा पाड़े वारा मिट माइट। यादि रखी छॾियो, दुनिया सॼी अचे पर तुंहिंजा मिट ॾाया, सम्झ तुंहिंजो उहो भत ई कोन थियो। सच तो चवां मुंहिंजा दोस्तो, तव्हां महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते नंढड़ियूं इहो न ॾिसो त ॾोह कंहिंजो आहे। नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते न अचो, डिघी नज़र कयो। हुज़ूर जी हदीस ॿुधायां पोइ त बस। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, टे मुंहिंजे हुज़ूर गारंटियूं ॾिनियूं, जे मां हिकिड़ी थो ॿुधायां, ॿ थो ॿुधायांव। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां, जेको अल्लाह जे राह में ॾींदो रहंदो उहो कॾहिं बि सुञो कोन थींदो। मदीने जे मीर फरमायो। ॿियो मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां, जेको ठाह करण में अॻराई कंदो। सभु चुप थी वियो, ॻाल्हि ॾुखी आहे न, पर जे चवां जेको जहिड़े में अॻराई कंदो त सभु को बाहूं खुंझे। हा, छो त होॾो शैतान आहे न, होॾो शैतान आहे, हेॾो मिठड़ो रहमान। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, जेको सुलह करण में अॻराई कंदो, सुलह करण त परे जी ॻाल्हि आहे। व इन तुस्लिहू बैनन नास, सुलह करण त परे जी ॻाल्हि आहे, पर जेको ॿिन जे विच में सुलह कराईंदो आहे, रब उनखे बि जन्नत जो पगदार बनाईंदो आहे। जेको ॿिन जे विच में सुलह कराईंदो आहे, अल्लाह उनखे बि जन्नत में बंगुलनि वारो बनाईंदो आहे। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, मां हुज़ूर तव्हांखे गारंटी लिखी थो ॾियां, जेको सुलह में अॻराई कंदो, इहो न ॾिसंदो त ॾोह मुंहिंजो आहे, इहो न ॾिसंदो त ॾोह अॻिले जो आहे, इहो न ॾिसंदो त ॾाढो मां आहियां, इहो न ॾिसंदो त ॾाढो अॻिलो आहे, बस रुॻी इहो ॾिसंदो त मुंहिंजो अल्लाह सुलह में राज़ी आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा सुलह में राज़ी आहे। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा जे ख़ातिर ख़बर अथसि त दुनिया सुभाणे हीड़ो हीड़ो कंदी, दुनिया सुभाणे ताना ॾींदी, पर पक अथसि त मूंखे इन्हनि जी परवाह न आहे। क़बर में कोन हलंदा, हशर में कोन हलंदा, हिकिड़ो ख़ुदा ॿियो मुस्तफ़ा हूंदो। जेको ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे रज़ा जे ख़ातिर दुनिया खे छॾे करे ऐं वञी सुलह में अॻराई कंदो, मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो त मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां, मुंहिंजो अल्लाह उन जी इज़त कॾहिं बि घटि थियण कोन ॾींदो। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, छो त मां सजण साईं जो फ़क़ीर आहियां। मुंहिंजा मता सोचो त हिते हिन इलाइक़े जी ॻाल्हि थो करे, न, मुंहिंजा मुर्शिद करीम सालियाने उर्स मुबारक ते सभिनी फ़क़ीरनि खे त हीअं बाहूं ॿधियूं आहिनि त पंहिंजा झेड़ा झटा छॾियो, पर औरतुनि खे ख़िताब करे बि फरमायूं, ओ अल्लाह जूं बानियूं, मर्दनि खे बरगलायो न, मर्दनि खे थधे करण जी कोशिश कयो। अगरि मर्द हूंदा त तव्हांजी बि इज़त हूंदी, मर्द हूंदा त तव्हांजो बि ज़मीन ते इज़त वारी ज़िंदगी हूंदी, मर्द न हूंदा त औरतूं ठलियूं छा कंदियूं। औरतुनि खे बि मुंहिंजे मुर्शिद करीम फरमायो, अल्लाह जो फरमान बि इहो, रसूलुल्लाह जो फरमान बि इहो। मुंहिंजे मुर्शिद सजण साईं जी बि तलकीन ऐं ताकीद इहा त सुलह कयो, सुलह ख़ुदा मुस्तफ़ा खे वणंदो आहे। जे कंदासीं त बेड़ो पार थींदो, न कंदासीं त ख्वार पाण थींदासीं, ॿिए कंहिंजो कुझु कोन बिगाड़बो। ॿाहिरियो चवंदो तूं विड़ त सही, टंग भॻई त मूं ते आहे, पर जेॾीमहिल टंग भॼंदई पोइ ख़बर थी छा चवंदो, अदा तुंहिंजो मुक़दर लिखियल हो, मां छा थो करे सघां।
याद रखी छॾिजां इन ॿाहिरनि जे इन चापुलिसी ताड़िन खां बच ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे रहमत हेठों अच अल्लाह अल्लाह जे रसूल जे कुर्ब में अच इंशा अल्लाह ताला तव्हां सां जो बेड़ो पार थी वेंदो त हीअ दावत खैरात हुई फी सबीलिल्लाह खैरात इन दोस्तनि कोठ काइम खान बुरटवारनि चाचे अगार जो त पढ़ाइन चाचा मां छा पढ़ाईंदोसां मां नथो पढ़ायां अल्लाह क़ुरान करीम में हुकुम कयो आहे व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़बिल अन यअतिय अहदकुमुल मौत अल्लाह फरमायो मरण खां अॻु में मां अल्लाह जे राह में ख़र्च करे वठ मरण का अग में खर्च करे वठ पोइ जेको मरण का अग में खर्च करे रहियो आहे उनखे मुबारक ज़रूर ॾिबी त तूं ख़ुशि नसीब आहे जो मुंहिंजे अल्लाह तोखे तौफ़ीक़ ॾिनी आहे अल्लाह जे राह में खर्च करे रहियो आहे अल्लाह जे मख़लूक खे घुराए करे ॻोठ काइम खान बुरट वारनि मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मीलाद जी महफ़िल घुराए करे हुज़ूर जे दीवाननि खे मुहबत जूं ॻाल्हियूं ॿुधायूं क़ुरान करीम जूं आयतूं ॿुधायूं हुज़ूर जो शान हुजूर जे सहाबा जो शान जेकॾहिं हिकिड़े जी दिल में भी तब्दीली आई ॿुधाए त हिन ॻोठ वारनि जो बेड़ो पार थियो या न थियो छो त मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे जॾहिं रब हुकुम कयो महबूब हथड़ा खड़ त हड़िनी खे गर्क कयां चए थो मौला हे त नथा सुञाणनि हिन जो पोयर सुञाणंदो हिकिड़ो बि मुस्लमान थियो त हज़ारे भलनि उठनि खां भलो आहे मना जेकॾहिं बिगड़ियलनि मां हिकिड़ो बि सिधो थी वियो त इन जहिड़ी नेकी ॿी कान्हे का त मुंहिंजा दोस्तो हिन दोस्तनि जेको ही ख़ैर ख़ैरात जो प्रोग्राम कयो अल्लाह ताला जन नियत सां कयो अल्लाह ताला उन नियत सां उन्हनि जो ख़ैर क़बूल फरमाए अल्लाह ताला उन्हनि जे जमी अज़ीज़ो अकारब जी बख़्शिश फरमाए हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सॼी उम्मत जी मुंहिंजो करीम रब बख़्शिश फरमाए उन्हनि जे सदके तव्हां असांजी बि मुंहिंजो अल्लाह बख़्शिश फरमाए अल्लाह खां दरबार में सवालात मुंहिंजा अल्लाह साईं जिंदगी जो जेको हिस्सो रहाई ईमान जे सलामतीअ सां रहाइजां या अल्लाह दमे आख़िर कलमे वारो मौत नसीब फरमाइजां व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।